साण मूंखे हुकुम कयो त मां हाज़िर थी वञा, अवां छो पंध कयो? मूं सोचियो त तो सां मिली अचां ऐं बनियूं बि घुमी अचां। भली भली करे अचो त मां तव्हांखे ज़मीनूं घुमायां। अचो। साण इन साल फसल ॾाढो सुठो थियो आहे। सुल्तान, तूं त ॼाणी थो त सालार गिरफ़्तार थी वियो आहे। हाँ, आउं ॼाणां थो। सुल्तान, हो मुंहिंजो भाउ आहे। ॼाणां थो पर मञा नथो। हू सिर्फ़ नाले में तव्हांजो भाउ। जहिड़ो बि आहे, पर आहे त वॾे लाइक़ जो पुटु न। जी हाँ। सुल्तान, मां चाहियां थी त तूं सुभाणे शहर वञ ऐं एसपी साहब सां ॻाल्हाए त हू सालार खे आज़ाद कराइण में असांजी मदद करे। साण ईअं कीअं थो थी सघे? आउं ई त सालार जे मथां फ़रियादी आहियां ऐं आउं वञी एसपी साहब खे चवां त सालार खे आज़ाद कर। तूं त केस ते हथ खणी चुको आहीं न। बाक़ी हाशिम जो केस आहे सालार ते। साइण प्रिया सां वॾो ज़ुल्म थियो आहे। उनजी जिंदगी बर्बाद थी वई आहे। प्रिया जे नेणनि में जाती त पाए ॾिस साइण। उनजे नेणनि में दर्दनि जो दरिया समायल आहे। छा कयां सुल्तान, वॾी भेण आहियां, रिश्ता निभाइणा खपनि। मुंहिंजो बि रिश्तो आहे प्रिया सां। मूंखे बि रिश्तनि निभाइण जो हक़ खपे। सुल्तान, तोखे हक़ मिली वेंदो। सालार रुगो हिकु दफ़ो आज़ाद थी वञे, पोइ मां जेकी हुनखे सज़ा ॾींदसि न, उहा ॾाढी ख़तरनाक हूंदी। को ॿियो हुजे हा न त मां हुनजी ॻाल्हि कॾहिं बि कोन मञा। जे ॿियो को हुजे हा त मां हुनखे चवां बि न। ठीकु आहे, मां परुअ सां सलाह करे पोइ तव्हांखे फोन करे ॿुधाए छॾींदुमि। ठीकु आहे, पोइ हलिया था। सदोरी जी ज़िंदगी भी अजीब आहे। मूंखे त कंहिं फिल्म जो किरदार थी नज़र अचे। अच्छा, त पोइ सदोरी जी कहाणी त ॾाढी दिलचस्प हूंदी। दिलचस्प त आहे, पर हुन सां गॾु दर्दनाक भी आहे। त पोइ इहा कहाणी मां बि ॿुधणु पसंदि कंदुसि। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।